ख़ालिद महमूद सूमरो क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सखर के दहशतगर्दी रोड अदालत में अॼु JUI अॻवान ऐं अॻूणे सेनेटर डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो क़त्ल केस जी ॿुधणी थी। ATC कोर्ट 1 जे जज अब्दुर्रहमान काज़ी पारां केस जी ॿुधणी कई वई। अदालत में फरियादी धुर तरफ़ां वकील अतर अब्बास सोलंकी, तारिक सूमरो, मौलाना मोहम्मद सालेंडर, हाफ़िज़ अब्दुल हमीद बर, प्रोसिक्यूटर अब्दुल हलीम कुरैशी पेश थियो, जॾहिं त जवाबदार धुर जो सिर्फ़ हिकु वकील पेश थियो। अदालत पारां जवाबदार धुर जे वकीलनि जे गैर हाज़िरीअ ते रिमार्क्स ॾिना त जवाबदार धुर जा वकील मुसलसल गैर हाज़िर रहिया आहिनि। ईंदड़ ॿुधणीअ ते पेश थी केस हलाइनि, न त अदालत ईंदड़ ॿुधणीअ ते सरकारी वकील मुक़ररु कंदी, जंहिं बद केस हलायो वेंदो। अदालत पारां केस जी ईंदड़ ॿुधणी 24 मार्च ताईं मुलतवी कई वई आहे। 9 साल अॻु सखर जे इलाइक़े गुलशन इक़बाल में हथियारबंदनि फायरिंग करे JUI अॻवान अॻूणे सेनेटर डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो खे क़त्ल कयो। क़त्ल केस गुज़िरियल 9 सालनि खां सखर जे सेंट्रल जेल ATC कोर्ट 1 में ॿुधणी हेठि आहे। जी अनस कांगरो, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। जवाब दर्जा वकील अदालत में पेश थिया आहिनि। वाक़े अपडेट कयूं पिया। सखर जे ATC कोर्ट में JUI अॻवान डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे।